नफा सदा नफा ओम यत् करोसि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष मदर्पणम। भगवान चए थो जो तूं मूंसां मिलणु चाहे हीअ लेन वठि कहिड़ी जेको तूं कुझु करे उहो ईअं न चओ त मां कयो ऐं उनजो फल बि न घुर उहो मूंखे अर्पण कर। मां ऐं मुंहिंजो छाजो मुंहिंजो मेरो ऐं मां इहो अर्पण कर। भाई जेको तूं कमु करे जो कुझु खाए जो कुझु तपस्या करे जो कुझु ॾिसे जो कुझु ॿोले जेकी बि तोखे इंद्रियुनि जे मार्फत मन जे मार्फत बुद्धि जे मार्फत जेका बि तूं क्रिया करे ऐं उहा मुंहिंजी अर्पण कर। भई भॻवान हे इंद्रियूं बि तुंहिंजूं उनजी क्रिया बि तुंहिंजी पर मां ई तुंहिंजो आहियां। मां पंहिंजे नाले में मां आहियां पर मां बि तूं ई आहियां। मां ई तूं ई आहियां। सभु कुझु तुंहिंजे हवाले आहे। पाण खे गुम करे छॾ तूं ने पाण खे गुम करे छॾ तूं मां खे गुम करे तूं ने त पोइ तूं चले वञी भॻवान जे रूप सां मिली थींदे। हा